दादू रिपोर्ट वासिफ आजाद सूमरो सीता सड़चण फॉर्म पारा प्रिया कुमारी जी बाजियाबी जिला सीता रोड में शुरू कियल जिदोजहद जे सिलसिले में फॉर्म जे सरवाण मशहूर मेमण जी अगवाणी हेठ सीता रोड में रोज़ानी हलंदड़ जिदोजहद जे सिलसिले में अॼु 156 ॾींहं 5 महीना ऐं 6 ॾींहं एहतजाज कयो वियो। प्रोफेसर गुलाम मुस्तफ़ा समो, शहजाद अली मेमण, मुराद अली मला, अरबाब अली जामरी, सरदार अली डंगर, आज़ान अली मेमण, हिमाद अली अरई, अवेस अली मेमण, अब्दुल रज़ाक सियाल, आफ्ताब सोलंकी, गुलाम हुसैन मलिक, अब्दुल वहीद मला, मोबिन अली डंगर, मोहम्मद अकबर खानज़ादो ऐं ॿिया शरीक थिया। उन मौक़े ते मशहूर मेमण ऐं ॿियनि चयो त प्रिया कुमारी जी बाज़ियाबी ताईं एहतजाज जारी रहंदो। कुमारी